अस्सलामुअलैकुम दोस्तों, उम्मीद है सभी दोस्त ठीक ठाक ऐं खैर खैरियत सां हूंदा। दोस्तों असांजी ॻाल्हि करण वारा आहियूं तकरार ड्रामे जे बारे में। उन तफ़सील ॻाल्हि ॿोल शुरू करण खां पहिरियों जेकॾहिं असां असांजे चैनल ते नवां त मिर्च मल्टी चैनल खे सब्सक्राइब करे ऐं नोटिफिकेशन ऑल करे छॾींदा। तो तकरार ड्रामे जो हिकु बहितरीन अदाकार जंहिंजो नालो आहे सालू। सालू जी एक्सीडेंट थी पियो आहे ऐं उनखे अस्पताल दाख़िल कयो वियो। उन करे तकरार ड्रामो बंदि कयो वियो ऐं उन जा किस्त बि न ठहिया। सालू जी रिकॉर्डिंग जे करे सालू एक्सीडेंट थी पियो आहे, उन करे तकरार ड्रामो बंदि कयो वियो आहे। उन करे डायरेक्टर परेशान आहे त सालू सही थी अचे त पोइ ड्रामो ठाहींदासूं। उन करे डायरेक्टर टाइम ॾिनो आहे त अंगारे जी राति ईंदो, ड्रामो स्टार्ट कंदासूं अंगारे जी राति। पोइ तव्हां ॾिसणु न विसारींदा ऐं ॿियो तव्हांखे ख़ुशख़बरी ॾींदा हलूं त हाणे असद कुरैशी ड्रामा तकरार ड्रामे में अची चुको आहे ऐं उनखे हाणे सीन मिली चुकी आहे ऐं उहो अंगारे जे ॾींहुं ईंदो तकरार ड्रामे में। वधीक वीडियो ॾिसण लाइ चैनल खे सब्सक्राइब ऐं वीडियो खे लाइक कंदा।